अॼु असां मादनियात पढ़ंदासीं। मादनियात में हिकु लोह आहे, लोह खे अंग्रेज़ी में आयरन चइबो, हिन जी निशानी Fe आहे, सिंधीअ में लोह या फौलाद चइबो अथव। ऐं ॿियो आहे कापर ट्रामो, ठीकु आहे। हिन जी निशानी Cu आहे, सिंधीअ में हिनखे ट्रामो चइबो आहे। इहे ॿई जेके खाधा आहिनि असां मादनियात इन शामो मिलंदा आहिनि। सोर्स जेको आहे ख़ासि करे इहे जेरे मां, जानवरनि जा जेरा जेके हूंदा आहिनि न, उन्हनि में ख़ासि करे घणा हूंदा आहिनि। आने जी ज़र्दीअ में या योक में या इन में घणा हूंदा आहिनि। ऐं नट्स में हूंदो आहे, मतिलबु जेका धरतीअ मां शइ फुटे थी न, डायरेक्ट निकिरे थी, या जानवरनि में जेरे मां लो इन में घणो हूंदो आहे ऐं ट्रामो इन में घणो हूंदो। इन जो फंक्शन छा आहे? ॿिन्हिनि जो सेम फंक्शन आहे, ॻाढ़ा सेल ठाहींदा आहिनि। फॉर्मेशन ऑफ रेड ब्लड सेल, ॻाढ़नि सेलनि जो ठाहिणु, ठीकु आहे। ऐं इन्हनि जो सेल ऐं हिननि जो कमु आहे ऑक्सीजन खे सप्लाई करणु, कैरी करणु। ऑक्सीजन खे सॼे जेको आहे सो हिन ते जिस्म ते पहुचाईंदा आहिनि। सप्लाई ऑफ ऑक्सीजन, इहो मेजर हिननि जो फंक्शन आहे ॿिन्हिनि जो।